अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी तो झूंगार न्यूज़ सां गॾु मां आहियां माशूक अली भुट्टो। नाज़रीन, हिन वक़्तु ज़ुल्फ़कार बाग में मौजूद आहियूं जिते सोमरा इत्तेहाद पारां जशन ثقافت जे हवाले सां रैली कढी पई वञे। अचो त हुननि जा व्यूज़ वठूं। वालेकुम सलाम साईं, तव्हां रैली कढी आहे सोमरा इत्तेहाद जे तरफ़ां, तव्हां पंहिंजो नालो ॿुधाईंदा? सर, मुंहिंजो नालो ख़ालिद महमूद सोमरो आहे ऐं मां लाड़काणे जो जेको आहे सोमरा इत्तेहाद पाकिस्तान जो सदर आहियां। हीउ अॼु जेको असीं एकता जो ॾींहुं मल्हायूं पिया, सभ खां पहिरियां त मां समूरनि सिंधवासियुनि खे, पंहिंजी मारूड़नि खे, जहांगीरनि खे दिलि जे गहराईअ सां हिकु मुबारकबाद पेश थो कयां। हिन धरती सां, हिन सिंध धरती सां असांजो जिस्मानी रूहानी हिकिड़ो नातो आहे ऐं हिन धरती सां हिकिड़े जीअं माउ ऐं पुट जो रिश्तो हूंदो आहे, उहो रिश्तो आहे ऐं असीं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं था हिन ॾींहं ते असीं सभु गॾु थियूं ऐं गॾु थियण बि खपे। ऐं अॼु मां सम्झां थो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए हीअ जॾहिं मां ख़ूबसूरत चेहरा ॾिसां थो ऐं हीअ मथे ते अजरक ऐं टोपी ॾिसां थो ऐं हीअ सभु माण्हू जेके आहिनि सिंध जा जरकनि पिया, त अॼु सिंध बि जरके पई, सिंध बि ख़ुशि आहे। हिन मौक़े ते मां झूंगार चैनल जो बि इंतिहाई थोराइतो आहियां जो असांजा व्यूज़ जेके आहिनि उहो वठे पियो ऐं इन मौक़े मां फ़ाइदो वठी इहो मैसेज बि ॾियणु चाहींदुसि। मां पंहिंजे सिंधी भाइरनि खे सभु हिकु थियूं ऐं गॾु थियूं ऐं जेको दुश्मन आहे, जेको हिन धरती जो दुश्मन आहे, जेको हिन धरती खे मिटाइणु चाहे थो ऐं हिन धरती खे हासिलु करण जा ख़्वाब ॾिसणु चाहे थो, उन लाइ मां हिकिड़ो ज़रूरु शेर चवंदुसि त जंहिंजी अखि मारुंडा मेरी हुजे, जंहिंजी अखि मारुंडा मेरी हुजे, जेको वांगियुनि जे बचड़नि जो वेरी हुजे, जेको जल्लाद कातिल ऐं कहरी हुजे, तंहिंखे चओ मुंहिंजे नगरीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजे नगरीअ मां निकिरी वञे। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी साईं। साईं, तव्हांजो नालो साईं? साईं गुलाम मुस्तफ़ा सोमरो, मूंखे GM सोमरो चवंदा आहिनि। मां सोमरा इत्तेहाद पाकिस्तान लाड़काणे जो जनरल सेक्रेटरी आहियां। जीअं त अॼु हे मौक़ो अहिड़ो आहे जो हूअं त साल में 4 ईदूं आहिनि, पर 5 ईद इहा ॿुधूं था असां जेके सिंध जा पुराणा रहवासी आहियूं ऐं सिंध जा जावा आहियूं, 5 ईद आहे। हिन ईद खे असां भरपूर तरीक़े सां मल्हायूं था। उहो इन जे करे जो जेके दोदा आहिनि, जेके सूर्य आहिनि, उहे सिंध जे जावा आहिनि। सिंध धरती तमामु पुराणी तहज़ीब आहे तारीख़ जे हवाले सां ऐं असां पाण में हिक ॿिए खे यकजहती इज़हार करे एकता जो प्रोग्राम ॾियूं था त अॼोके ॾींहं ते सभु गॾिजी त जीअं नापाक दुश्मन जा जेके इरादा आहिनि असां वटि रखियल, उहे हुनजा हमेशह लाइ ख़तमु ऐं मिसमार थी वञनि ऐं असां पाण में अॼोके ॾींहं ते जेकॾहिं गॾु थींदासीं। सोमरा इत्तेहाद पाकिस्तान अज़ल खां वठी हर साल हिन प्रोग्राम खे बहितर नमूने सां मल्हाईंदो आहे ऐं पंहिंजो पाण इहो ॿुधाईंदो आहे त असां सिंध धरती जा पुराणा जावा आहियूं ऐं सिंध धरती पंहिंजी अमड़ आहे। अॼु मां हिन तव्हांजे हिन झूंगार चैनल जे हवाले सां तव्हांखे बि हिकिड़ो ख़ुशामदीद थो चवां त तव्हां वॾो हिकिड़ो प्रोग्राम कयो था, दोस्तनि जा व्यूज़ वठो था, ख़ासि करे सिंधी भाइरनि जा नंढा नंढा बचड़ा पिरी प्यारा मोहबतुनि भरिया हे जेके धरतीअ जावा आहिनि उन सां गॾु बीठा आहियो ऐं असां सां उहे ऐं पूरी दुनिया खे इहो पैगाम वञे थो त अॼु उहो ॾींहुं आहे जंहिंमें हर हिकु सिंधी पंहिंजे घर में न आहे पर पंहिंजे भाइरनि सां गॾु ख़ुशियुनि में गॾु आहे। त जीअं असां पैगाम ॾियूं दुनिया पूरीअ खे त अॼोके ॾींहं खे ॾिसी ॿधी जो पैगाम अहिड़ो आहे जो दुश्मन जा इरादा ॾिसण सां ई उहो डरी वञे। असांजे मेरीअ करे करे न ॾिसे। सोमरा इत्तेहाद पाकिस्तान तव्हां सां गॾु हर सिंधीअ जो मां ख़ादिम आहियां, जे हमेशह मल्हाईंदा रहूं। तव्हां त असां किरोड़नि जे तादाद में थी वञूं त दुनिया असांखे ॾिसी असांखे सलाम पेश करे, तारीख़ असांखे न विसारे सघे। वॾी महिरबानी साईं तव्हांजी। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं ज़ुल्फ़कार बाग में, उते ज़मीर हुसैन सोमरो साहिब जेके जनरल सेक्रेटरी आहिनि सोमरा इत्तेहाद जा, अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं, तव्हां ثقافتی ॾींहं जे हवाले सां छा चवणु चाहींदो? तव्हां हे सोमरा इत्तेहाद जे तरफ़ां रैली कढी रहिया आहियो, हिकिड़ी वालियाने रैली आहे, तव्हां हिन बारे में असांजे व्यूअर्स खे कुझु ॿुधाइणु चाहींदा? सोमरा इत्तेहाद तरफ़ां रैली कढंदा आहियूं ऐं तमामु सुठे नमूने कढंदा आहियूं। ثقافتی ॾिहाड़ो असांजो इंशाअल्लाह हिनखे ज़ोर शोर सां हर साल मल्हाईंदा आहियूं, मल्हाईंदा रहंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। थैंक यू साईं, थैंक यू। साईं अस्सलाम वालेकुम। साईं, तव्हांजो नालो साईं? जावेद सोमरो साईं। साईं, ثقافتی ॾींहं जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो?
साईं तमामु बहितरीनु अमल आहे सक़ाफ़ती हिकिड़े क़िस्म जो सिंधी माण्हुनि खे सिंधी भाइरनि खे पाण में हिकु मज़बूत जेको आहे सो एकता जे ॾियारो जेको आहे सो मल्हायो वञे थो पियो। मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो हिकिड़ो पैगाम ॾींदुसि त हीअ जेके असां जेके सिंधी माण्हू घरनि खां अॼु निकिता आहियूं हीअ हिकिड़े क़िस्म जी शुरूआत आहे ऐं इनशा अल्लाह ताला अॻिते हली करे इहे ई सभु माण्हू गॾिजी करे निकिरंदा ऐं पंहिंजे हुकूक जी हासिलात ऐं माणे वठंदा। असां इन जे हिसाब सां थोरो हिकिड़ो मैसेज ॾींदासीं सिंधी माण्हुनि खे त जीअं हिन एकता जी रैलीअ में वधि खां वधि माण्हू शरीक थियनि। हिन शेर जे मैसेज जे ज़रिए मां उन्हनि खे पैगाम ॾियणु चाहियां थो त वाझ मविझ वढ ॾे रत वही तबे रिढ़ पोईं वेल बि विढ़ वेरीअ सां वजूद जे। वॾी महिरबानी।